साईं फरमाइन था जेको नाई जो रोजो तो रखे सही हदीस आ सो सित्ता जे अंदर सही हदीस आ। साईं फरमाइन था नाई ज़िलहज शरीफ जो जेको रोजो आहे यो 2 सालन जे गुनाहन के मेटे तो छडे। हिकड़ो साल जेको गुजरी वियो नाई ज़ुलहज का वठी विंदे नाई ज़ुलहज ताईं पूरे साल में जेके डोह डिंगायूं खताऊं गुनाह बुरायूं बेफरमानियूं थियूं हिकड़ो रोजो रखे त इन पूरे साल जा गुनाह बख्शजी विया। ऐं साल जेको अचण वारो आहे हिन नाई ज़ुलहज का वरी ओ ईंदड़ 2018 जो 1438 हले पियो 1439 ताईं जेतरो भी ने ईंदड़ साल में गुनाह थींदा खताऊं थींदियूं एडवांस में अगवाट माफी कीदा भयो मदीने वाले साईं जे सदके रब केडा कर्म करे छडिया है। अल्लाह के आए हुजूर जी उम्मत बख्शणी तो को न किथों मिड़े बख्श दी वने समझो था त यो नाई ज़ुलहज जो रोजो जरूर रखिजो रखो तो पहरी का नाई ताई नव ॾियारा रखो मता वरी ईद जे ॾींहुं बि रखो। ईद जे ॾींहुं रोजो रखण हराम आहे जायज़ ना आहे। बाक़ी पहिरियां 9 ॾियारा नफली रोजो रखण इहा वॾी फज़ीलत वारा रोज़ा आहिनि। भला जेकॾहिं 9 ॾींहं नथा रखे सघो त घटि में घटि 9 तारीख़ जो